अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2012 ईस्वी। सफ़रनामो किस्त 42, हिसो ॿियों। सुबुह खां वेंदे मंझंदि ताईं श्याम सां ॻाल्हि ॿोल्हि थींदी रही। श्याम न रुॻो वॾो शाइर आहे, पर वॾो आलिम पिणु। संदसि शाइरीअ खे संदसि मुशाहिदनि ऐं तजुर्बनि सां गॾु संदसि वसी इल्म ऐं उन इबियास जो पस मंज़र आहे। हू न फ़क़ति हिंदी ऐं संस्कृत जो माहिर आहे, पर फ़ारसीअ जो बि आलिम आहे। इल्म उरूज़ ते पूरो उबूर अथसि। संदसि शहर उरूज़ी क़ाइदनि ते जमियतुल शुरा जे शाइरनि खां बि वधीक पको आहे। लफ़्ज़ वात मां कढ त यकदमि उन जो धातु या इश्तिक़ाक़ ॿुधाईंदो। पोइ उहो हिंदीअ जो हुजे, तोड़े अरबी फ़ारसीअ जो, लफ़्ज़नि जी रिआयत सां हल्का हल्का लतीफ़ा घड़ींदो ऐं ॿुधाईंदो। फ़ारसीअ जी सॼी क्लासिकी शाइरी पढ़ियल। डॉक्टर हरूमल सदरंगाणीअ वटि फ़ारसी पढ़ियो त हाजी महमूद ख़ादिम खां उरूज़ सिखियाई। हिन ॿुधायो त लफ़्ज़ ॾोहीड़ो हिंदी लफ़्ज़ दोहा मां निकितल आहे। वाह माना वाट या वसीलो। जीअं सिंधीअ में चइबो आहे, ॿी का वाह कान्हे, ॾोहीड़ो आहे ॿिटो बैत। जीअं हमल फ़क़ीर ऐं ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद जा ॾोहीड़ा आहिनि, जेके ॿिटा बैत आहिनि। तसौफ़ ते ॻाल्हि निकिती त श्याम वेदनि मां हिकु सिट ॿुधाई। तत तो मसी इहो तूं आहीं, हमा ओस्त हर शइ हू आहे। पोइ जहिड़ो छाजो, फ़साद छा लाइ, खून रेज़ी छो, सभ में हू आहे, हर हंधि महबूब आहे। श्याम ॿी सिट ॿुधाई, अहम ब्रह्मा अस्मी, मां ब्रह्म आहियां। अना रब्बुक, मां तुंहिंजो रब आहियां। मूं सोचियो साॻियो ख़्यालु, ॿोलीअ जो फ़र्क़ु, एको अहम ॿियो श्यामी। हिकु आहियां घणा थिया, हिकु आहियां घणा थिया। वहदत मां कसरत थी, कसरत वहदत कुल। हीअ हुलाचो हुल, बा अल्लाह संदो सजणे, तत तो में उसी। इहो तूं आहीं, हीअ हुलाचो हुल तुंहिंजो आहे। सचल सच चयो आहे, मज़हबनि मुल्क में माण्हू मुझाया। श्याम लतीफ़ जे बैतनि में हिंद जे फ़लसफ़े तोड़े रिवायतुनि जे असर जे बारे में ॿुधायो। हिन वेदनि जे फ़लसफ़े ते किताब मोतीअ खां वठी ॾिनो, जंहिंमें ॾिनल वेदनि जा श्लोक पढ़ी हैरान रहिजी वियुसि। हू हिकु आहे, हुनजी का शकिल न आहे, हू कंहिं मां ॼाओ न आहे। हुनखे सालिक मुख़्तलिफ़ नालनि सां सॾीनि था। हिन जो को बि अक्स न आहे। मुंहिंजा ताक लॻी विया। साॻियूं ॻाल्हियूं त क़ुर मजीद में आहिनि। मूंखे दारा शिको जे मुजमल बहरैन में लिखियल ॻाल्हि 100% सच लॻी। हिन लिखियो आहे त वहदानियत कंहिं मज़हब जो ठीको न आहे। वरी बि सचल जूं सिटूं दिलि ते तरी आयूं, कि निमाज़ूं निवड़ी पढ़नि, कन मंदर वसाया। ओॾा की न आया अकुल वारा इश्क खे। मोहन गिहाणी अची वियो, वासदेव मोही अची वियो। हिंद में सिंधीअ ॿोलीअ जे बारे में ॻाल्हि ॿोल्हि थी। हिंद में रिसाला थोरा, उन्हनि जी सर्कुलेशन तमामु घटि, पर तॾहिं बि जोति जलंदी थी रहे। विच में नऊं नस्ल सिंधीअ खां परे हटी वियो हुयो, छो त सिंधी पढ़ण सां खेनि नौकिरियुनि मिलण में को फ़ाइदो न पिए पियो। उल्टो मथनि हिकु वधीक लपी सिखण जो बार पिए पियो। पर हाणे नऊं नस्ल वरी सिंधीअ में चाह वठणु लॻो आहे। यहूदी 2000 सालनि खां पोइ बि पंहिंजी मोल ॿोली ऐं आसारे क़दीमा वारी लपी जारे सघनि था, त सिंधी पंहिंजे जहिड़ी जाॻंदी ॿोली ऐं लपी छो नथा क़ाइमु रखी सघनि। रुगो सिंध ऐं हिंद जे सिंधी अदीबनि, ॻाइणनि ऐं ॿियनि फ़नकारनि तोड़े अदबी रिसालनि जी मटासटा थिए, जेको कमु फ़िलहालु सियासी हालतुनि करे मुश्किल आहे। उर्दूअ जा अदीब शाइर भले आराम सां अचनि वञनि, ॿिन्ही मुल्कनि में हर साल हर वॾे शहर में हिंद पाक उर्दू मुशाइरा थियनि, पर जेका ॻाल्हि उर्दूअ लाइ ॿिन्ही मुल्कनि जी हुकूमतुनि खे मंज़ूर आहे, उहा सिंधीअ लाइ न आहे। उहो छो? उनजो जवाबु तारीख़ वटि न आहे। नारायण श्याम ऐं शेख अयाज़
मोती प्रकाश ऐं तनवीर, कला ऐं कमर, मोहन कल्पना ऐं रशीद भट्टी अलॻि हुजनि न मिलनि, उन में तारीख़ जो कहिड़ो राज़ आहे। मानीअ जो वक़्तु थियो, कमर शॉपिंग तां मोटी आई, शाम सां गॾिजी मोतीअ जे घर रवाना थियासीं। मोतीअ जे घरवारीअ उॿरी लिफ्ट मां घणो ई तकिड़ो निकितासीं, पर दरवाज़ो सभिनी जे ॿाहिरि निकिरण खां अॻु में बंदि थियणु लॻो। श्याम दरवाज़े खे हथ सां झले बीठो, जीअं सभु आराम सां निकिरी सघूं। मोती रोज़ वांगुरु मिठीअ मुर्क ऐं खिलियल ॿाहुनि सां मिलियो। मूं मोतीअ खां संदसि थीसिस लाइ पुछियो, जेका हिन बम्बई यूनिवर्सिटीअ में PhD लाइ ॾिनी हुई। हिन चयो त उहा श्याम वटि आहे। मोती वॾी महिनत सां उहा थीसिस लिखी आहे, जंहिंजो उनवान आहे सिंधी शाइरीअ में स्त्रीअ जो चित्र। मूं चयो भले श्याम ॾिसी वठे, उनखां पोइ मां ॾिसंदुसि। उन विच में मोतीअ मूंखे पंहिंजो सिंध जो सफ़रनामो ॾिनो, जंहिंखे मां पाण सां होटल जे कमरे में खणी आयुसि। मोतीअ जो सफ़रनामो 1984 ईस्वीअ में सिंध जो सफ़र मुतलिक़ लिखियो आहे। उन में मोतीअ 36 सालनि बाद नंढपण में छॾियल सिंध खे ॿीहर ॾिसण ते पंहिंजा तासरात बयानु कया आहिनि। हूअं त सॼो सफ़रनामो अहम आहे, पर उन सफ़रनामे जो उहो हिसो जंहिंमें हिन पंहिंजे अबाणे ॻोठ दड़े वञण जो बयानु कयो आहे, उहो न फ़क़ति सिंधी अदब जो शाहकार आहे, पर इल्मी अदब में हिकु अनोखी शइ पिणु आहे। हिकु असास मासूम शाइर, जंहिंखे ज़ोरीअ जलावतन कयो थो वञे ऐं ज़रे घटि 40 सालनि बाद उहे माग ऐं मकान ॾिसे थो, जिते संदसि नंढपण निसिरियो ऐं उते हिन जी दिलि जा उधमा संदसि अहसास। ईअं थो लॻे त हुन सफ़रनामे जे हर सिफ़े ते मोतीअ जी छियूं छियूं थियल दिलि जूं छेतियूं आहिनि। ॼण हुन में लिखियल हर लफ़्ज़ संदसि दिलि जे रत सां रंगियल आहे। मंझंदि जो आराम कयोसीं। शाम जो मोहन गेहाणीअ वटि मानी हुई। श्याम, मां ऐं मोती पंधु संदसि घर वञण लाइ निकितासीं। कमर ऐं रूप गेहाणीअ जी श्रीमती जो बाज़ार जो प्रोग्राम हो, जितां सिधो मोहन जे घर अचणो हुयो। मोती मूंखे श्याम खे घुमाईंदे फेराईंदे, वर वकड़ ॾेई चकर खाराईंदे, दुबईअ जो सैर कराईंदे अटकल मुनी कलाक खां पोइ मोहन जे घर पुॼायो। मूं पाण खे उन पंध खां पोइ हल्को महसूसु कयो। दुबई जे बहार जूं साहेली लूणाठियल हवाऊं झटींदे, मुनज़म ट्रैफ़िक ॾिसंदे, फुटपाथ ते हलंदे, सिज लहण जो मंज़र ॾिसंदे, मोतीअ श्याम सां कचहरियूं कंदे, लतीफ़ा ॿुधंदे ॿुधाईंदे, खिलंदे ऐं खिलाईंदे, दुबईअ जी उहा शाम हिकु यादगार शाम थी पई। हुन सांझीअ ई मुंहिंजे मन में हिकु हाइको सरजियो। हीअ दुबईअ जी शाम मुंहिंजे साम्हूं आरसी ही नारायण श्याम। मूं हुनजे घर पहुतासीं त कुझु दोस्त अॻु में ई मौजूदु हुआ ऐं के पोइ ईंदा विया। गोप ऐं विंदिया, अता ऐं थेबो साहब, गोवर्धन शर्मा, मोहन शर्मा, वासुदेव मोही। थोरी देरि खां पोइ कमर, रूप ऐं कला बि पहुची वियूं। मोहन दिलि जो दरिया न, पर समुंड आहे। हिन वटि मोहबत जा मण ऐं ख़ुलूस जा ख़रार आहिनि। ॻाल्हाईंदो हक़ीक़त पसंदि वांगुरु, हर अदबी रचना खे ठके ठोके ॾिसंदो, पर संदसि कुर्ब में न तनक़ीद न तबसरो, रुगो कुर्ब, ख़ालिस कुर्ब। पहिरें पैरोडियन जो दौरु शुरू थियो, जंहिं ॻाल्हि ते मोतीअ मुंहिंजो शहर ॿुधायो। ॿूर आहियूं ॾेई मेवो ऐं छणी वेंदासीं। ठक गोप हुन ते फिल बदी पैरोडी ॿुधाई। धोबी आहियूं ऐं खणी थेलो हली वेंदासीं। उनखां पोइ सभिनी रशीद भट्टीअ खे संदसि पैरोडियन जे ज़रिए यादि कयो। रशीद जूं शेख अयाज़ ते लिखियल पैरोडियूं गोप खे यादि हुयूं। हिन ॿुधायो, वरी यादि आया बहाना अव्हां जा, ही नानियूं अव्हां जूं, ही नाना अव्हां जा। ऐं मूं बि खेनि भट्टीअ जी हिकु पैरोडी ॿुधाई, जेका हिन शेख अयाज़ जे शहर ते लिखी आहे। ज़माने में कई घोड़ा भॼाया विया, डुकाया विया, उहा ई खोदड़ी मुंहिंजी, उहा ई खोदड़ी मुंहिंजी। टाकड़नि जे वाकिरे में महफ़िल मचंदी रही। रूप किचन मां मुख़्तलिफ़ शयूं मोकिलींदी रही। हुयूं त सभु हिक ॿिए खां लज़ीज़, पर मूंखे पालक जा पकोड़ा ॾाढा वणिया। ज़ाइके ऐं ज़हन ॿिन्हिनि जो बिलो थींदो वियो। शिरती ऐं शल्पी, मोहन जो सुलछणूं किकियूं,
सर्विस कंदियूं रहियूं। जीअं नारायण श्याम जो सभा जो पुटु ऐं दशीनत मोतीअ जो खिल मुख भाइटियो बि अॼु मोहन जे ज़ोर भरण ते असांजी महफ़िल में शामिल थिया हुआ। मोती ऐं मुंहिंजी हिक ॿिए लाइ उकीर ॾिसी मोहन चयो, मोती ऐं तनवीर ईअं था लॻनि जीअं हिंदुस्तानी फिल्मुनि में ॿ जाड़ा भाइर नंढे हूंदे विछड़ी वेंदा आहिनि ऐं फिल्म जे आख़िर में मिलंदा आहिनि। असांखे ईअं लॻो ॼण दुबईअ में उहे नंढे हूंदे जा विछड़ियल जाड़ा भाइर मिलिया आहिनि। उन ते मूं चयो, या जीअं हिंदुस्तानी फिल्म में स्मगलर नोट खे फाड़े बटुकर करे हिकु पंहिंजे साथीअ खे मोकिलींदा आहिनि ऐं ॿियो फाटल अधु पंहिंजे सां मिलाए उन जी आणींदड़ खे पंहिंजो सम्झंदो आहे। मोतीअ खे मूं नंढे हूंदे ॿारनि जे रिसाले बाल संदेश में पढ़ियो। हू भारत वियो त हिन सां ख़त किताबत थी मूं खेसि ऐं हिन मूंखे ॾाढी उकीर सां पंहिंजो शहरी मजमूओ मोकिलियो। रशीद भट्टी अयाज़ सां हिंदुस्तान वियो त मोटी अची ॿुधायई त मोतीअ जी शकिल शबीह सफ़ा तो जहिड़ी आहे। उनखां पोइ जेके बि दोस्त साणसि मिलिया त उहा ॻाल्हि कई। मुंहिंजे दिलि में अलाही छो मोतीअ लाइ उकीर वधंदी वई। 1984 ईस्वीअ में मोती, कला ऐं मोहन गेहाणी कराची आया। ख़ैरपुर मां मोतीअ सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे महसूसु थियो त ॼण पंहिंजो ई आवाज़ु ॿुधी रहियो आहियां। उन राति कमर चयो, ज़िंदगीअ में तोखे एतिरो ख़ुशि न ॾिठो अथमि, आख़िर ॻाल्हि छा आहे? मूं चयुसि, सुभाणे मोतीअ सां मिलणु कराचीअ लाइ हलणो आहे। कराचीअ जे उन्हनि मुलाक़ातुनि जो ज़िक्र मोती ऐं कला पंहिंजनि सफ़रनामनि में कयो आहे, उन करे उन बारे में वधीक न लिखंदुसि। महफ़िल रंग ते आई त शाइरीअ जो दौरु शुरू थियो। पहिरियां ई मूं पंहिंजो नज़म पारस ॿुधायो। उनखां पोइ ताज़ा लिखियल हाइका पढ़ियमि। जॾहिं मां उन हाइको ते पहुतुसि, गिराटियूं ॻोढ़ा मिलिया सालनि बाद ऐं भाकुर में सोड़ा, त नारायण श्याम मूं भाकुर में वठी करे भिकूड़ियो। असां ॿिन्हिनि जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। आख़िर में मूं पंहिंजो उन ई शाम जो दुबईअ में सर्जल हाइको पढ़ियो। हीअ दुबईअ जी शाम मुंहिंजे साम्हूं आरसी ही नारायण श्याम। मूंखां पोइ नारायण श्याम पंहिंजी माठी गंभीर मिठे ऐं सबा जे लहजे में पंहिंजा ताज़ा गज़ल ॿुधाइण शुरू कया। श्याम शेर पढ़ंदो वियो ॼण महफ़िल ते ताज़नि टिड़ियल टांगुर जे हल्कनि सुरहनि नफ़ीस अछनि गुलनि जी वरखा थींदी वई। उथी छिरकी कावड़िजी ऐं मुस्कुराए, कई कंहिं हीस पेर में कितकिताई। उथी छिरकी कावड़िजी ऐं मुस्कुराए, कई कंहिं हुयसि पेर में कितकिताई। विछोड़े में पहिरीं नज़र जूं संभारूं, किथां जी कॾहिं ऐं किथे यादि आई। कुल्हे ते तुंहिंजो रखी सिर मूं सुख कयो हासिल, कुल्हे ते तुंहिंजे रखी सिर मूं दुख कयो हल्को। हुई त शाम फ़क़ति हिकु गुलाब जी कूंडी, तॾहिं बि घर जो अङण भांइ जहिड़ो बाग़ीचो। एॾी असलियत, एॾी नुदरत। मूं मोतीअ खे चयो त मोती, तूं मूंखे शाम जा उहे गज़ल फोटो कापी कराए ॾे। मां शाम ते हिकु भरपूर महाग लिखी उहे सिंध में छपाईंदुसि। शाम खां पोइ मोतीअ जो वारो आयो। मोतीअ ज़िद करे पहिरीं मुंहिंजा ऐं शाम जा शेर ॿुधाया, पोइ पंहिंजा शेर पढ़ियाई। मोतीअ जे शेरनि में संदसि फितरत जो कुर्ब, मुहबत ऐं उकीर कना तार भरियल हूंदा आहिनि। असुल वट सिर घरनि वटियूं वांगुरु हू पढ़ंदो वियो, सभिनी जी दिलि भिॼंदी वई। पाणियारीअ जा पेर पूॼियो पूॼियो पूॼिया, हंजनि जोड़ीअ हंज में उॾंदी कई अवेर। अॾीअ खां असांखे थियनि था इशारा, अचो कूंदरो ऐं अचो कुर्ब वारा। न से पसज पारा, न से सीअ साईं, न सालनि खां संभरूं था सिंध जा सियारा। अचो मई परस्तनि जे महफ़िल में मोटी, रही खन बि रहंदियूं ही घाटियूं घटाऊं। न कन हा कंदीअ तां इशारा, अला छो न लहरुनि में लोढ़े छॾियाऊं। विया पर विया मुर कंदे मोकिल आहे, ईअं गम विछोड़े जो हल्को कयाऊं। हिननि शहरनि में सिंध जे सियारनि जी यादि आहे, पाणियारीअ पेर जी ॻाल्हि आहे। मोतीअ सिंध जे उन्हनि निज़ारनि खे जेके हिन रुॻो नंढपिण में ॾिठा, कीअं अञा ताईं पंहिंजे कननि में चिटो ऐं साफ़ रखियो आहे।
मोदीअ खां पोइ मोहीअ जो वारो आयो। वासुदेव मोही रचना जो एडिटर, अदब जी गंभीर शख़्सियत, भारत में नई कविता जी बुनियाद विझंदड़ ऐं वधाईंदड़नि मां हिकु ॻाल्हाईंदो थोरो पर मक़सद जो ऐं अदब जे बारे में, अदबी मसइलनि जे बारे में, अदबी शख़्सियतुनि जे बारे में। हिकु ॾींहुं अॻु संदसि जनम ॾींहुं हो, उन करे गोप हर हर खेसि चेड़ाइण लाइ ते चयो, मोही तूं अञा कल्ह जाओ आहीं, तूं न ॻाल्हाए न, पर उहा उहा कर। कंहिं चयो, वरी गोप चयो, हफ़्ते खां पोइ मोहीअ जी छठी मल्हाईंदासीं। उन ॾींहुं मोहीअ खे खीर जी बोतल पियारींदासीं ऐं खेसि उहा उहा करणी पवंदी। गोप चयो, वधीक चयाईं, अॼु भली जेको वणेसि सो पीए, पर उन ॾींहुं खेसि छठीअ जो खीर यादि अची वेंदो। उन अणगंभीर माहौल में मोहीअ पंहिंजी नई कविता ॿुधाइणु शुरू कई। माहौल यकदमि गंभीर थी वियो। उहो ग़ज़ल हिन अहमदाबाद में गोली हलण जे वाक़े खां मुतासिर थी लिखियो आहे। दर ते ठक ठक न आ हथोड़ो आ, कर्ज़ तुंहिंजो खणी ॾिठो आहे, मौत जी ॼाण स्वर्गवासियुनि खे ज़िंदगीअ जी ॾिसी ॾिठो आसीं। लाश बेबूअ जो आहे, पका अमा कपिड़ो सोरे वरी ॾिठो आहे। अणगंभीर महफ़िल गंभीर थी वई। मोहीअ खे शाम सुधो सभिनी उथी उथी दाद ॾिनूं, ख़ासि करे आख़िरी शेर ते। नई कविता में भारत जी सिंधी शाइरनि पंहिंजे दौर जी अकासी करणु शुरू कई आहे। अर्जुन हासिद ऐं मोही उन जा सुठा शाइर आहिनि। हिन शहर ऐं लाश अचण ते वारसनि खे पक नथी थिए त को उहो बेबूअ जो लाश आहे, मतां भुल हुजे, मतां कंहिं ॿी जो लाश हुजे। उन करे कपिड़ो सेरे ॾिसी वरी पक था कनि। उन्हनि ॿिनि सिटुनि में दौर जो केॾो न दर्द समायल आहे। मोहीअ खां पोइ गोवर्धन शर्मा जो वारो आयो। गोवर्धन शर्मा जे शहर में सादगी ऐं उकीर ऐं वतन वारनि ॾांहुं सनेहा ऐं सलाम हुआ। अंदाज़ ऐं जज़्बा नित नवां हुआ। गोवर्धन पहिरीं हिकु नज़म ॿुधायो, ॾाह पए ॾिंगाईअ जो फ़ैसिलो, ॾाहो ऐं ॾिंगो करे बि न सघंदा, खेनि ईअं करणु बि न घुरिजे। उहो नज़म ॾाढो गंभीर हो। मौज़ू नओं। उन खां पोइ हिन ॿियो नज़म ॿुधायो जंहिंमें सिंध वारनि लाइ सलाम हो। अॼु सबा ॾिज तूं वञी दिलदार यारनि खे सलाम, केतिरियूं अखिणियूं विछायल राह में ईंदई नज़र, फाग जा वण जा ऐं तुम जा ॾिसजो हूंदा चश्म तर, जन सां घारियम के घड़ियूं तन कुर्बदारनि खे सलाम। उन खां पोइ गोप कुमल शेर ॿुधायो, रखियो थे यार खट ते पेर पर उथां उथां कंदो, सदियुनि पुॼाणा हू मिलियो हो पर वञा वञा कंदो, अलाए छो बीही वियो ही काफ़िलो हयात जो, उथियो त ॾाढे सां हुइयो वधां वधां कंदो। मोहन गेहाणीअ हिकु तासिर पढ़ियो जेको भरपूर तासिर हो। मूंखे चओ वाटे ते आणे पथर हणण लाइ गॾु थिया, कंहिं बुज़ुर्ग जो आवाज़ गूंजो, हुनखे पहिरियों पथर उहो हणे जंहिं गुनाह न कयो आहे, ऐं सदियुनि खां बीठो आहियां मां उन चौवाटे ते। आख़िर में रूप मिठी सुरीले ऐं दर्दीले आवाज़ में काफ़ी ॻाई, आयल मुंहिंजो अचणु अणा गोअला, क़िस्मत लाया वञी ॾींहं, मारे अबाणा नीअं। दर्द जो आवाज़ ईअं जीअं वीर समुंड खां जुदा थी समुंड ॾे वञणु चाहे, जीअं कूंज वलर खां विछड़ी कुरके, शींहं जी मारी कीन मुइड़े, मारी अबाणी नीअं। उहो अबाणो नींहुं दिलि खे मेण कयो छॾे, रूप जे काफ़ीअ जो दाद सुॾकनि ऐं ॻोढ़नि सां ॾिनो। जुमे ॾींहुं सभिनी खे मोकल हुई। सभु दोस्त पंहिंजे ॿारनि समेत अल ऐन संभरिया। अल ऐन अबू ज़हबीअ जी उमारत जो सुठो शहर आहे। मोतीअ बस हथु कई। सुबुह जो निकिरंदे निकिरंदे 11 थी विया। बस शहर खां ॿाहिरि निकिती त सभिनी पासे हाणे खुट बयाबान नज़र आयो। ॻाढ़ सूर्य वारीअ जूं भिटूं, नेण निहार ताईं बरपट न माण्हू न मिरूं न पखी, किथे किथे को उठ नज़र आयो पए, न त वञी थियो ख़ैर। रस्तो शानदार हो। उठण जे लंघण वारियुनि जायुनि रोड साइन लॻल हुई ऐं उन ते उठ छापियल हो। उनजो मतिलबु हो उठनि जो लंघ आहे, संभाले हलो,
जे हादसे में को उठ मरी पवे त उनजो ॻरो एवज़ो ॾियणो पवे। जे माण्हू मरी पवे त वधीक एवज़ो, पर जे अरब मरी पवे त सभ खां वधीक पैसा भरे ॾियणा पवनि। काज़ी कोर्टूं मिंटनि जा फ़ैसिला, उन करे ई ड्राइवर ॾाढा ख़बरदार आहिनि ऐं ट्रैफ़िक मुनज़म आहे। थोरो मुफ़ासिलो अॻिते हलियासीं त वारीअ जो तूफ़ान सैंड स्टॉर्म लॻणु शुरू थियो। चओ तरफ़ वारी ई वारी, ज़मीन खां आसमान ताईं फिज़ा वारीअ सां धुंधली थी वई। रुॻो कुझु फुटनि ताईं नज़र थिए पई। दोस्तनि ॿुधायो त गर्मीअ में उहे तूफ़ान आम हूंदा आहिनि। अव्हां त अञा चङीअ मौसम में आया आहियो। साम्हूं रस्ते ॾे निहारे ईअं लॻो ॼण वारीअ जूं लहरूं साॼे खां खाॿे रस्ते मथां लंघी रहियूं आहिनि। सॼो रस्तो हवा में वहंदड़ वारीअ सां ढकिजी वियो। मूं चयो त वारीअ जो तूफ़ान पहिरियों दफ़ो ॾिठो अथमि। उन ते दुश्मने त मोतीअ जे खिलमुख भाइटे मूंखे सॾे पंहिंजे भरिसां ड्राइवर जी भर वारी सीट ते विहारियो ऐं चयाईं, उतां उहो नज़ारो चङीअ तरह ॾिसी सघंदव। दुष्य ॿुधायो त अरब मथे ते कपिड़ो ऐं नोड़ उन तूफ़ान सबबा रखंदा आहिनि। जे तूफ़ान लॻंदो आहे त हू कपिड़े सां मुंहुं ढके छॾींदा आहिनि, जीअं वारी अखियुनि नक ऐं वात में वञी न सघे। ऐं कपिड़े मथां नोड़ उन करे ॿधंदा आहिनि जीअं उहो कपिड़ो हवा में उॾामी न वञे। हर मुल्क जी पोशाक उन जी जाग्राफियाई हालतुनि मुताबिक़ हूंदी आहे। दुशी पंहिंजी खिलमुख तबियत मूजिबि सॼी वाट लतीफ़नि सां विंदराईंदो रहियो ऐं जय श्याम जो पुटु हिन खे रखी रखी लाॻु ॾींदो रहियो। हिन सिखनि जे बारे में केतिरा ई नवां लतीफ़ा ॿुधाया जेके मुंहिंजा अॻु ॿुधल न हुआ। हिन सिंधियुनि जे बारे में बि हिकु लतीफ़ो ॿुधायो। अमेरिका खे पहिरियों दफ़ो पोलार स्पेस में माण्हू मोकिलणा हुआ। हिननि पंहिंजा अमरीकी न पिए मोकिलिया, छो त पहिरियों दफ़ो डपु थिए थियुनि त मतां मरी पवनि। उन करे अख़बार में इश्तिहार ॾिनऊं त जेके पोलार में वञण लाइ तयारु हुजनि उहे इंटरव्यू ॾियणु अचनि। सभ खां पहिरियां ई हिकु गुजराती आयो। हिन चयो त ₹1,00,000 वठंदुसि। अमरीकन पुछियुसि एतिरा घटि छो? चयाईं, वैष्णो माण्हू आहियां, मांस मच्छीअ खां परे, उन करे ॿारनि जे गुज़र लाइ उहो ₹1,00,000 काफ़ी थींदा। गुजरातीअ खां पोइ हिकु सरदार सिख आयो। उन अचण सां चयो त मां $2 लख वठंदुसि। पुछण ते ॿुधायई पोलार में मरी पियुसि त पुठियां ज़ाल ॿार अथमि, दारू पीअंदा आहियूं, मांस मच्छी खाईंदा आहियूं, उन करे ॿारनि खे गुज़र सफ़र लाइ घटि में घटि $2 लख त हुजनि। आख़िर में हिकु सिंधी इंटरव्यू ते आयो। हिन ठह ब चयो त मां 5 लखनि खां घटि हिकु पाई बि न वठंदुसि। अमरीकी हैरान थी विया ऐं पुछांसि, आख़िर एॾी वॾी रक़म छो थो घुरी? हिन चयो, अव्हांखे 2 माण्हू मोकिलणा आहिनि न, ₹1,00,000 गुजरातीअ खे ॾींदुसि ऐं 2 लख सरदार खे ॾींदुसि। पोलार में उहे ॿई वेंदा। वरी बि मूंखे बिना सीड़प जे 2 लख बचंदा। उन्हनि मां 50,000 तव्हां वठिजो, वरी बि मूंखे साफ़ी 1.5 लख त बचंदो न। उन लतीफ़े मां सिंधी वापारी क्लास जी समूरी नफ़्सियात ऐं हुन जी तरक़ीअ जो पस मंज़र आॾो अचे थो त कीअं बिना पैसे ख़ाली हथनि सां रुॻो दिमाग़ जे ज़ोर ते हिन तरक़ी कई आहे। बसि हिकु नंढड़े ॻोठले वटां लंघी, जायूं क्वार्टरनि वांगुरु हुयूं पर पकियूं। हिन मुल्क जे लिहाज़ खां उहे ग़रीबाणियूं पे लॻियूं, पर तॾहिं बि उन्हनि मां हर हिक में एयर कंडीशन लॻल हो। मोतीअ ॿुधायो त हिते थोरो हलियल सेकेंड हैंड एयर कंडीशन ₹600 में मिले को मसइलो ई न आहे। बसि कंहिं शहर ॻोठ या वस्तीअ वटां पे लंघे त ईअं पे लॻो ॼण असां बयाबान में आहियूं ई कोन। चौंकनि ते छबर गुल वण ॼण हिन मुल्क में पाणीअ जी खोट ई न आहे। हालांकि हिन मुल्क में समुंड जे खारे पाणीअ ऐं तेल वारी रेतीअ खां सवाइ कुझु बि न आहे, जंहिंसां हिकु सलो बि फुटी नथो सघे। पर उहो पैसे जो कमाल आहे। मिटीअ जा जहाज़ भरिजी ॿाहिरां अचनि, उहा सावक ऐं सब्जी, कारी सोन तेल जो करशमू बि आहे त महिनत ऐं ईमानदारीअ जो नतीजो पिणु। मंझंदारे अलैन पहुची वियासीं। अलैन हिकु जदीद शहर आहे। उन में घणो करे घण माड़े इमारतूं आहिनि। उन्हनि में दुबईअ वांगुरु किथे किथे यूरोपी तर्ज़ तामीर में मक़ामी ऐं रिवायती इमारत साज़ीअ जा ख़ूबसूरत इशारा आहिनि। कुबनि ऐं वङनि जा इशारा, रस्ता वेकिरा ऐं हमवार, शाही चौक, वॾा वॾा राउंड अबाउट, चौसूल जेके चीच साई छबर सां ढकियल, सुहिणनि गुलनि ऐं शानदार वणनि सां सींगारियल। बसि
ताज़ी अॼियल अलैन यूनिवर्सिटी वटां लंघी शानदार ख़ूबसूरत इमारतूं छॿरनि गुलनि ऐं वणनि सां सिंगारियल परी खां हिकु राउंड अबाउट ते साई रंग जो उठ वेठल नज़र आयो। उठ ऐं राउंड अबाउट ते वेठल सो बि साई रंग जो। मूंखे ॾाढो अजब लॻो। जॾहिं बस उन राउंड अबाउट खे वेझो पहुती त मुंहिंजो अजब तिहां ई वधी वियो। डेवडोना जो ॿूटो, तमामु वॾो ॿूटो तराशे उन मां वेठल उठ खड़ियो वियो हो। अलैन यूनिवर्सिटी जूं इमारतूं रोबदार, जदीद ऐं शानदार आहिनि। अरब अमीरनि हाणे तालीम ॾे ध्यानु ॾियणु शुरू कयो आहे। जॾहिं तेल मां पैसो कमायो अथनि, दोस्तनि ॿुधायो त अरबनि लाइ न रुॻो तालीम मुफ़्त आहे, पर हॉस्टल, कपिड़ा, किताब ऐं खाधो सभु मुफ़्त। मथां वरी जंहिंजा ॿार पढ़नि उन्हनि जे माइटनि खे पैसा बि मिलनि। बस हलंदी अची चिड़ियाघर ज़ू ताईं पहुती। ॿारनि जो मुको मची वियो। ज़ू तमामु वसी हो, उन में बि वण, गुल ऐं छॿिरूं हुयूं। उन में एतिरियूं घणियूं जिन्सूं स्पाइसीज़ न हुयूं जेतिरियूं कराचीअ जे ज़ू में आहिनि, पर गोरीला मूं ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो हिते ॾिठा। कारा कारा किट, हैबतनाक पर सुस्त। ईअं पियो लॻो त गोरीला न, पर गोरीलनि जा बुत आहिनि। चुरपुर ख़ैर का पे कयूं। अलैन जो मच्छी घर कराचीअ जी मच्छी घर खां वॾो त आहे, पर उन में मच्छियुनि जा उहे मुख़्तलिफ़ रंग बिरंगी ऐं ख़ूबसूरत नमूना कोन आहिनि जेके कराचीअ जे मच्छी घर में आहिनि। हिते हिकु हिकु शोकेस शाही, पर मच्छियुनि जा नमूना तमामु थोरा ऐं सेब एॾा ख़ूबसूरत न। ॿारनि खे नंढड़ी रेल जो सफ़र कराए पिरभाए मस मस ॿाहिरि कढियोसीं। ॿाहिरि निकितासीं त दर ते पशम ॻोल्हण वारो बीठो हो। मोहन गियाणीअ मूंखे ऐं कमर खे चयो त ॿिया ॿार कुझु चवनि न चवनि, पर शुरती ज़रूरु पशम ॻोल्हण जी फरमाइश कंदी। ऐं थियो बि। शुरती जीअं ई ॿाहिरि निकिती पशम वारे खे ॾिसी डोड़ी मोहन वटि आई ऐं खेसि कन में कुझु चयाईं। मोहन असां ॾे निहारे मुरकियो, ॼण चवंदो हुजे मूं ठीकु थिए चयो न। ऐं पोइ मोहन शुरतीअ हथां सभिनी नंढनि तोड़े वॾनि लाइ पशम ॻोल्हा मोकिलिया। हर कंहिं ॿार जी तबियत निराली आहे। हर ॿार तोड़े वॾे जा पंहिंजा पंहिंजा लाड़ा, पंहिंजी पंहिंजी पसंदि ऐं पंहिंजी पंहिंजी नापसंदि आहे। बस में पशम ॻोल्हा खाईंदे नंढपण यादि अची वियो। पशम ॻोल्हा नरम नरम लज़ीज़, वात में विझ, चॿाइण खां सवाइ आहिस्ते आहिस्ते पाण ई ॻरी वञनि, ॻरंदा वञनि, मिठाण ओतींदा वञनि। मोहन गियाणीअ पशम ॻोल्हण सां न नंढपण यादि ॾियारियो, पर उन खां बि वधीक मिठाण जे ज़रिए बि नंढपण यादि ॾियारियो। मूंखांसि पुछियो तूं किथे रहंदो हुएं? हिन कराचीअ जे जमशेद रोड ते हिकु जाइ जो ॾसु ॾिनो। पढ़ंदो किथे हुएं? हिन हिकु स्कूल जो ॿुधायो। शाम जो रांदि किथे कंदो हुएं? हिन जंहिं मैदान जो ॾसु ॾिनो मूं छिरक भरियो। छा तूं रोज़ु शाम जो उते ईंदो हुएं? हा मां ईंदो हुउसि, मोहन चयो। अर्जुन? हा अर्जुन। पोइ मूंखे ख़बर पई त मोहन मूंखां कुझु नंढो आहे, पर असां ॿिन्ही 1946 खां 48 ईस्वीअ में कराचीअ में गॾु रांदियूं खेॾियूं आहिनि। मोही रड़ करे सभिनी खे ॿुधायो मोहन ऐं तनवीर नंढे हूंदे साॻिए मैदान में गॾु रांदियूं खेॾियूं आहिनि ऐं असां ॿिन्ही उथी हिक ॿिए खे भाकुर पातो। नंढपण जा यार 40 सालनि जे विछोड़े खां पोइ मिलिया, वरी ॻोढ़ा, वरी गिराटियूं, वरी टहक, शाल वरी वरी मिलूं, शाल मिली वरी न विछड़ूं। अलैन में ठहियल फन सिटी अमेरिका जी डिज़नीलैंड जी तर्ज़ ते ठाही अथऊं, पर उन में बि अरबनि पंहिंजी असली सकाफ़त क़ाइमु रखी आहे। हीउ शहर मेलनि ते पखिड़ियल आहे। रेस्टोरेंट ऐं शेड ख़ूबसूरत तंबुनि जे नमूने ते ठहियल। अहिड़ीअ तरह अरबनि जो खाना बदोश बदवी समाज अखियुनि आॾो अची वञे, पर उन्हनि तंबुनि वांगुरु ठहियल इमारतुनि में जदीद ज़िंदगीअ जी हर सहूलियत मौजूदु। परे खां ॾिसो त हीउ रेस्टोरेंट तंबूअ में आहे, उन में छा हूंदो, पर अंदरि वञूं त ख़ूबसूरत आरामदाह फर्नीचर, एयर कंडीशन, जदीद यूरोपी तर्ज़ जा बाथरूम। फन सिटीअ में सावक ई सावक आहे। वसी छॿरूं, वॾा वॾा वण। अजब लॻो जो हिते बबुरनि जे वण जो बि वॾो मान आहे। फन सिटीअ में तोड़े दुबईअ जे रस्तनि ते बबुर जे वणनि जे चौधारी आलीशान ऐं सुहिणा थुल्हा प्लेटफॉर्म ठहियल हुआ। जीअं असां वटि चंपा संबल ऐं ॿियनि सिंगार जे वणनि डेकोरेटिव प्लांट्स खे हूंदा आहिनि, उते सिंधीअ जा
उहा चवणी बिल्कुलु ठहकी आई, जिते वण नाहे उते कांडेरो बि दरख़्त, पर ॿबर क़दम में त कांडेरे खां 100 दफ़ा वॾो आहे ऐं वण बि आहे। हिकु नकली ढंढ ठाही अथाऊं ॾाढी सुहिणी, हंधि हंधि उन नकली ढंढ मथां ख़ूबसूरत डिज़ाइन वारियूं पुलियूं। असां हिकु तंबू मां रेस्टोरेंट भरिसां हिकु कुशादी छबर ते चादरूं विछाए पिकनिक जी शुरूआत कई। घुमणु निकितासीं, अजब क़िस्म जा चोडेल ऐं मेरी ग्राउंड, चयाऊं पए त उहो फन सिटी मेलनि में आहे। असां थोरी देरि चकर हणी थकिजी अची चादरुनि ते लेटियासीं, वरी ॿार वठी विया। श्याम, मोतीअ, मूं, गोप ऐं मोहन पे कचहरियूं कयूं ऐं ॿार पे क़िस्म क़िस्म जे चोडेलनि ते चढ़िया। हिकु रेलगाॾी ॾाढी ख़तरनाक हुई। रेल जो पटो भर वकड़ ओचिती उतां ई चाढ़ी, ओचिती उतां ई लाही, मथे आसमान ॾे वञी वरी ओचितो हेठि पाताल में करे किरे। हिकु हंधि उन रेल जो पटो साइकिल जे फीथे वांगुरु गोल, रेल मथे चढ़ी सफ़ा उबती थी वञे। वेठलनि जूं टंगूं मथे ऐं मथो हेठि सफ़ा उबता। असांखे परियां बीठे ॾिसंदे ई डपु पिए थियो, पर ॿारनि मज़ो पिए वरितो। मंझंदि जे मानीअ जो वक़्तु थियो, मोटी छबर ते विछायल चादरुनि ते आयासीं। विंदिया ऐं रूप दाल पूरियूं कढियूं। अॼोके ॾींहं लाइ कमर ख़ासि दाल पूरियुनि जी फरमाइश कई हुई। खुलियल हवा ऐं सुहिणे साथ में दाल पूरियुनि ॾाढो मज़ो ॾिनो। चटणी मिली त काके भेरूमल आडवाणीअ जो महिराण जी पहिरें दौर में छपियल मज़मून दाल मसालो चटणीअ सां यादि अची वियो। मोतीअ बस जे ड्राइवर खे सॾे दाल पूरियूं ॾिनियूं। जॾहिं ड्राइवर दाल पूरियूं वठी वियो त मूं मोतीअ खे चयो, मोती हीअ त पठाण थो लॻे। मोती वराणियो, हा पठाण आहे। मूं चयो, मुस्लमान ज़रूरु हूंदो। हा मुस्लमान, पाकिस्तानी मुस्लमान। मोती वराणियो, पाकिस्तानी मुस्लमान, सो बि पठाण, उन लाइ त दाल गार बराबरि आहे। उहा ख़बर मोतीअ खे न हुई। चयोमांसि, आईंदा पाकिस्तानी मुस्लमान ऐं पठाण खे दाल न खाराइजांइ। उन ते मूंखे हिकु लतीफ़ो यादि आयो। सुल्तानकोट जो हिकु सिंधी पठाण हो ऐं पठाण हुअण करे पको मुस्लमान हो ऐं दाल खां वहूं ईंदो। हिकु ॾींहुं ॾाढी बुख लॻल हुअसि। घर अची ज़ाल खां पुछियाईं, छा चाढ़ियो अथई? ज़ाल वराणियुसि, दाल गोश्त। हमरा कावड़ में ॻाढ़ो थी वियो ऐं देगिड़ो फेराए खणी भित सां आयाईं। ज़ाल खे चयाईं, दाल ऐं गोश्त अशराफ ऐं कमीने खे तो गॾु विरायो आहे, विहारियो आहे। ख़बरदार जो वरी दाल गोश्त चाढ़ियो अथई। उहो लतीफ़ो मूं हिकु तक़रीर में बि ॿुधायो ऐं उनजी तशबीह उन दौर सां ॾिनी हुयमि जॾहिं मार्शल लॉ बि हो त चूंडूं थियनि पियूं, असुलु दाल गोश्त गॾु हुआ। मानी खाई ॿिया त घुमण विया। मां ऐं मोती पंहिंजूं पंहिंजूं ऐनकूं लाहे चादरुनि ते लेटी पियासीं ऐं अखियूं मूटे निंड करण जी कोशिशि करणु लॻियासीं, पर निंड कीअं अचे। भरिसां थंभनि में लॻियल लाउड स्पीकरनि मां ज़ोर ज़ोर सां अरबी गाना वॼी रहिया हुआ ऐं अहिड़ा लाउड स्पीकर फन सिटीअ जे कुंड कुड़श में लॻियल हुआ। उन्हनि मां निमाज़ वक़्तु वांग ऐं बाक़ी वक़्तु अरबी मौसीक़ी पई ॿुधण में आई। मूं निंड जी पचर छॾी ऐं घुमणु निकिरी वियुसि, पर मोती सामान जी संभाल जो बहानो करे अखियूं ॿूटे लेटियो रहियो, जेतोणीकि सामान चोरी थियणु नामुमकिन हो। मोहन खे हाणे ॿुधायो त संदसि घर जी कुंजी गुम थी वई। हिननि खे को बि चाबी ठाहिण वारो न मिलियो, छो त हिन मुल्क में कुल्फ जी कुंजी ठाहिणु वॾो ॾोह आहे। लाचार हिननि तालो भॻो ऐं जेसीं नऊं ताले वारो हैंडल फिट कराइनि तेसीं 2-3 ॾींहं घर बिना कुल्फ जे छॾे हलिया वेंदा हुआ त बि चोरी न थियनि। मां ऐं कमर पिणु होटल जे कमरे में सामान ज़ेवर ऐं पैसा छॾे वेंदा हुआसीं, पर कॾहिं बि हिकु कख बि हेठि मथे न थियो। सांझीअ जो सामान वेड़े बस में वापसि वरियासीं। दुशीअ जे ॻाल्हियूं कंदा हलिया, खिलाईंदा हलिया। जे डिघो सन्हड़ो श्याम वांगुरु सांवरो, ॿई छोकिरा खिलमुख लतीफ़नि ते लतीफ़ा ॿुधाईंदा वञनि, खिलंदा खिलाईंदा वञनि। हिननि पंहिंजा मलबारिन सां कयल अमली लतीफ़ा प्रैक्टिकल जोक्स ॿुधाया। हू ॿई मलबारिन खे ॾाढो चेड़ाईंदा आहिनि। अलहनि जा मलबारी बि हिननि खां बचियल कोन हुआ। बसि मां वेठे हिकु हिकु दुकान ॾे इशारो करे हिक ॿिए खे यादि ॾियारियाऊं त उन मलबारीअ खे कीअं न चेड़ायो हुयोसीं। खिलंदा खिलंदा राति जो वापसि दुबई पहुतासीं। ॿिया सभु दोस्त थकल हुजण जे करे पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया। रुगो मां, श्याम ऐं कमर मोतीअ जे घर वियासीं।